असां पुराणे टर्मिनल ते पिणु मौजूदु आहियूं जॾहिं त अॼु जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं वफ़ाक़ी वज़ीर ख़ारिजा जेको आहे उनजो 5 बजे जेको आहे हिते आमद आहे। उन हवाले सां जेको आहे सो हिन वक़्तु कराची जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां पीपल्स पार्टी जा जियाला तोड़े जियालियूं जेके आहिनि उन्हनि जा काफ़िला जेके आहिनि हिन वक़्तु पुराणे टर्मिनल ते जेको आहे सो हिन वक़्तु पहुचणु शुरू थी विया आहिनि। जॾहिं त इहो ॿुधायो थो वञे त वफ़ाक़ी वज़ीर ख़ारिजा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो 5 बजे खां पोइ जेको आहे उहो हिते ओल्ड पुराणे टर्मिनल ते जेको आहे सो पिणु पहुचंदो। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम पिणु उहो अव्हांखे मंज़र ॾेखारे रहियो जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो हिते जो कंटेनर आहे जिते उते जेको आहे सो बि ख़िताबु कंदो, आवाम खे ख़िताबु कंदो, जेको तारीख़ी ख़िताबु हूंदो। जॾहिं त हिन जलसे वारे हंधि जेको आहे हिते खारदार तारूं जेकी उहे जेको आहे सो लॻाई वेंदियूं। कंहिं अणुदड़ वाक़े खे मोह ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री पिणु हिते मौजूदु आहे। SSU जा अहलकार जेके आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि। 1000 खां वधीक जेके आहिनि SSU अहलकार पिणु उते पिणु पहुची चुका आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे पुराणे टर्मिनल वारी जॻह ते जेको आहे उते पहुतल आहे। कुझु देरि अॻु जेको आहे बम डिस्पोज़ल अमलो जेको आहे पुराणे टर्मिनल स्टेज वारी जॻह थोरे आसपास जा जेके उते पिणु सख़्तु चेकिंग कई आहे। जिन फ़ौजी कुतनि ज़रिए जेको आहे सो उहा हिन वक़्तु चेकिंग कई वई आहे। जॾहिं त शायरा फैसल ऐं ॿियनि हंधनि ते जेको आहे पीपल्स पार्टी जा जियाला तोड़े जियालियूं जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जे घरनि ते जेको आहे सो रक़्स कंदे पुराणे टर्मिनल ते जेको आहे सो पहुचणु शुरू थी विया आहिनि। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम हिकु भेरो ॿीहर उहे मंज़र अव्हांखे ॾेखारे रहियो आहे जेकी पीपल्स पार्टी जा जियाला जेकी जो काफ़िलो जेको आहे उहो हिन वक़्तु पुराणे टर्मिनल ते पिणु पहुची चुको आहे। काफ़िला हिन वक़्तु पहुचणु शुरू थी विया आहिनि। जॾहिं त नौजवान पीपल्स पार्टी जा जियाला जेके आहिनि उहे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा जेके आहिनि हक़ में जेको नारा हणी रहिया आहिनि। उन्हनि जे हथनि में वफ़ाक़ी वज़ीर ख़ारिजा पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जा पिणु पहिरां फ्लैग्स आहिनि, पीपल्स पार्टी जा झंडा आहिनि। हिन वक़्तु काफ़िला जेके आहिनि उहे ओल्ड टर्मिनल ते पिणु पहुचणु शुरू थी विया आहिनि। 5 बजे खां पोइ जेको आहे हिते पीपल्स पार्टी जो चेयरमैन जेको आहे सो अहम ख़िताबु कंदो। जॾहिं त हिते खारदार तारूं जेकी उहे लॻायूं वियूं आहिनि। जॾहिं त हिन खारदार तारुनि खां जेको अॻिते जेको आहे उते जेको आहे लेडीज़ उते पिणु मौजूदु हूंदी। काफ़ी हंधनि ते जेको आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पिणु मुकमिल कया विया आहिनि। जी।